कोफ्तनि खे मज़ेदार बणाईंदड़ ख़शख़ाश जा ॿिज अछा ऐं कारा ॿिनि क़िस्मनि जा हूंदा आहिनि, पर आम तौर ते अछा ॿिज वधीक इस्तेमालु कया वेंदा आहिनि। ही आम तौर ते मुख़्तलिफ़ खाधनि में इस्तेमालु कई वेंदी आहे ऐं तिबी हवाले सां फ़ाइदेमंद आहे। ख़शख़ाश जो तेल बि कढियो वेंदो आहे जेको सूर ख़तमु कंदो आहे। ख़शख़ाश में मैग्नीशियम, मैग्नीज़, आयोडीन, ज़िंक, थियामिन, फोलेट, कैल्शियम, आयरन, फास्फोरस, ओमेगा 3 फैटी एसिड ऐं फाइबर हूंदो आहे। एंटी इन्फ्लेमेटरी ख़ासियतुनि सबबि ॿियुनि बीमारियुनि में बि फ़ाइदेमंद आहे। जेकॾहिं हिन खे बादाम सां पीए खाइजे त हिन जी अफ़ादियत वधी वेंदी आहे। ही दिमाग़ी मर्ज़नि खां बि बचाईंदी आहे ऐं ताक़त ऐं मज़बूती बि ॾींदी आहे। ओमेगा 3 फैटी एसिड जे करे ही वज़न घटाइण में बि मदद ॾिए थी। ख़शख़ाश खे पाणीअ में भिॼाए इन जे पाणी सां जिस्म जी सेकाई कई वञे त जिस्म जो सूर बि घटिजी वेंदो आहे ऐं सोज ख़तम थी वेंदी आहे। सभिनी फ़ाइदनि खां सवाइ ख़शख़ाश खे खीर, बादाम ऐं चइनि मग़ज़नि सां मिलाए पचाइजे ऐं हिकु गिलास रोज़ पीअणु घुर्जे त ही हॾियूं मज़बूत बणाइण ऐं जिस्म खे ताक़तवर बणाइण जे कमु अचे थी। इन खां सवाइ अवां हेड खे बि खीर में मिलाए पी सघो था, जेको पिणु हिकु पुराणो ऐं मक़बूल तरीक़ो आहे। इहो तरीक़ो सदियुनि खां हलंदो पियो अचे ऐं हाणे ओलह जे मुल्कनि में बि इन ते अमल कयो वेंदो आहे। माण्हू हेड खां सवाइ दालचीनी ऐं अदरक खे बि शामिल कंदा आहिनि। ईअं सम्झो वेंदो आहे त इहो शरबत केतिरा ई फ़ाइदा ॾिए थो ऐं मर्ज़नि खां बचाए थो। हेड वारो खीर एंटी ऑक्सीडेंट सां भरपूर हूंदो आहे, जोड़नि जी तकलीफ़ ख़तमु कंदो आहे, जॾहिं त याददाश्त ऐं दिमाग़ी अफ़ालनि खे दुरुस्त कंदो आहे। अहिड़ो खीर अव्हां जो मिज़ाज बहितर बणाए थो ऐं ख़ुशगवार असर छॾे थो, जॾहिं त दिलि जे मर्ज़नि खां बि तहफ़ुज़ ॾिए थो। ब्लड प्रेशर जे मरीज़नि लाइ इहो खीर फ़ाइदेमंद आहे, जॾहिं त कैंसर जे ख़तरे खां बि बची सघिजे थो। इहो खीर एंटी बैक्टीरियल, एंटी वायरल ऐं एंटी फंगल ख़ासियतुनि वारो आहे। इन खां सवाइ हाज़मे वारो निज़ाम बि बहितर बणाए थो। कैल्शियम ऐं विटामिन हुजण जे करे ही खीर हॾियुनि जी मज़बूती लाइ बि फ़ाइदेमंद आहे।